साइंस क्लास 7 बाप 12 सबक 4 तारनि जी ज़िंदगीअ जो चकर लाइफ साइकिल ऑफ स्टार। आउं आहियां साइंस उस्ताद नजीला चन्ना। अव्हां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे तारनि जी ज़िंदगीअ जो चकर लाइफ साइकिल ऑफ स्टार। सितारा ॿियनि शयुनि वांगुरु या जानदार शयुनि वांगुरु पैदा थींदा आहिनि, जवान थींदा आहिनि, वॾा थींदा आहिनि ऐं वरी उहे मरंदा पिण आहिनि। तारनि जी ज़िंदगीअ जूं मुख़्तलिफ़ स्टेजूं थियनि थियूं जिन खे असां वारे वारे सां पढ़ंदा हलंदासीं। को बि तारो केतिरे वक़्त ताईं ज़िंदा रही सघे थो ऐं उहो कीअं ख़तमु थी वेंदो, इन जो दारो मदार उन जे मादे मास जंहिं शइ जो उहो ठहियलु आहे उन ते हूंदो आहे, जेको उन जे वजूद में अचण वक़्तु हुयो। घटि मादे या मास वारनि तारनि जो ख़ात्मो वॾे मास वारनि ऐं ताक़तवर मज़बूत ऐं धमाका ख़ेज़ तारनि जी बनिस्बत मुख़्तलिफ़ नमूने थींदो आहे। असांजो सिज बि पंहिंजी कहकशा में मौजूदु ॿियनि करोड़े तारनि जी भेट में सरासरी क़िस्म जो घटि मादे या मास वारो तारो आहे। साइंसदाननि जो ख़्यालु आहे त सिज पंहिंजी अधु उमिरि गुज़ारे वियो आहे। सिज ऐं शमसी निज़ाम जा ॿिया समूरा गिरह गैस ऐं ॿियनि बारीक़ ज़रड़नि जे तमामु वॾे ककर मां अटकल 4.5 बिलियन साल अॻु वजूद में आया हुआ। हिननि ककरनि खे निब्यूला चइजे थो। ही निब्यूला आहे जेको गैस ऐं दज़ जो हिकिड़ो ककर आहे। इन खे असीं स्टार फॉर्मिंग निब्यूला सॾींदा आहियूं। हिन दज़ ऐं गैस जे अंदरि सितारा जेके आहिनि उहे पैदा थींदा आहिनि। तारे बणिजण खां अॻु वारो मरहलो प्रोटोस्टार फेज़। निब्यूला याने गैस ऐं दज़ जा ककर ऐं गोला अटकल 97% हाइड्रोजन गैस ऐं 3% हेलियम गैस जा ठहियल हूंदा आहिनि। पोइ कंहिं तरह ही ककर पंहिंजे ज़रड़नि जी बाहिमी कशिश शकल वारे ज़ोर जे करे हिक ॿिए खे कशिश करे सुसंदा रहिया ऐं ककर मां बदिलजी गैस ऐं दज़ जे गोले में बदिलजी विया। इन बाल जे चौधारी बाक़ी रहियल गैस ऐं दज़ वारो मवाद या मास गर्दिश करणु लॻो। हिन हालत में हिन खे प्रोटोस्टार चयो वञे थो। प्रोटो माना इब्तदाई या अॻु वारो, तंहिं करे प्रोटोस्टार मुकमल ॿरंदड़ तारे बणिजण खां अॻु वारो पहिरियों मरहलो हूंदो आहे। अहम तरतीब वारो मरहलो मेन सीक्वेंस फेज़। असां वारे सिज खे बि प्रोटोस्टार बणिजण वारे मरहले में अटकल 1 लख साल लॻी विया ऐं पोइ उन जे मरकज़ी हिसे में न्यूक्लियर बाहि ॿरणु शुरू थी वई। इन खां पोइ इहो मौजूदा मुस्तक़िल हालत में अची वियो। हीउ अरसो सिज जी ज़िंदगीअ जो इंतिहाई मुस्तक़िल हिसो आहे ऐं हिन खे अहम तरतीब वारो हिसो द मेन सीक्वेंस फेज़ चइबो आहे। आमतौर ते को बि तारो पंहिंजी उमिरि जो वॾो हिसो हिन मरहले में ई गुज़ारींदो आहे ऐं पंहिंजे अंदरि मौजूदु हाइड्रोजन गैस ॿारींदे गुज़ारींदो आहे। को बि तारो अहम तरतीब वारे मरहले खे तॾहिं छॾींदो आहे जॾहिं उन जी समूरी हाइड्रोजन गैस ॿरी ख़तमु थी वेंदी आहे ऐं पोइ उहो हेलियम गैस ऐं ॿियनि अंसरनि खे पाण में मिलाईंदो ऐं ज़िम कंदो रहंदो आहे। अॼु खां 3.5 बिलियन साल खां पोइ सिज 40% वधीक रोशन ऐं हाणोके जिसामत खां बि तमामु वॾो थी वेंदो। ॻाढ़े देव जहिड़ो थियण वारो मरहलो रेड जायंट फेज़। अॼु खां अटकल 4.5 यानी 4.5 बिलियन साल पोइ सिज पंहिंजे अहम तरतीब वारे मरहले मां गुज़री वेंदो ऐं उन जे मर्कज़ वारी हाइड्रोजन गैस बि ॿरी ख़तमु थी वेंदी। पोइ नतीजे में ॿरी ख़तमु थियल हेलियम जी खाक पंहिंजे मुस्तक़िल हालत में न रहंदी ऐं पंहिंजे ई वज़न जे करे किरी पवंदी ऐं मर्कज़ खे गरम करणु शुरू कंदी। इन ई हालत में सिज पंहिंजी जिसामत या साइज़ में तमामु वधी वेंदो ऐं हिकु वॾे ॻाढ़े देव जहिड़ी शिकिल अख़्तियार करे वठंदो जंहिंखे
रेड जायंट सॾिजे थो। रेड जायंट खां पोइ प्लेनेटरी निब्यूला फेज़ गिरहनि वारो निब्यूलाई मरहलो शुरू थींदो। ॻाढ़े देव जहिड़े वारे अरसे खां अटकल 250 मिलियन साल पोइ सिजु बिल्कुलु गैर मुस्तकिल अनस्टेबल थी पवंदो ऐं पंहिंजो मास या मादो छॾींदो रहंदो। ईअं कंदे कंदे अटकल 5 लख सालनि खां पोइ उनजो फ़क़ति अधु जेतिरो मास वञी बचंदो ऐं उनजे ॿाहिरें तह जा हिसा धार थी गिरहनि जी शिकिल इख़्तियार करे वठंदा, जन खे गिरही निब्यूला प्लेनेटरी निब्यूला बि चइबो आहे। यानी इहो जेको रेड जायंट हुयो उनजो खोड़ सारो हिसो जेको आहे उहो उन खां धार थी उनजे ई चौधारी गिरहनि जी सूरत में पियो फिरंदो, जंहिंखे प्लेनेटरी निब्यूला सॾिबो आहे। सफ़ेद बोनो या सफ़ेद अछे बिंदरे कद वारो वाइट ड्वार्फ सिज जो अंदरियों मर्कज़ी हिसो थधो थियणु शुरू थींदो ऐं ॻाढ़े देव मां बदिलजी अछे बिंदरे कद वारे जिस्म जो थी पवंदो। गिरही निब्यूला 10,000 सालनि जे अंदरि ग़ाइब थी वेंदा, पर सफ़ेद बिंदरे या पिस्ते कद वारो जिस्म यानी सिज खरबें सालनि ताईं मौजूदु रहंदो ऐं सफ़ेद रंग मां बदिलजी कारे रंग वारो थी पवंदो। ऊंदाहांगार ब्लैक होल जेकी काइनात में सितारनि सां गॾु मौजूदु आहिनि, उहे कीअं ठहंदा आहिनि? ऊंदाहांगार ब्लैक होल्स तॾहिं ठहंदा आहिनि जॾहिं को तमामु वॾो ऐं ॻोरो तारो जीअं रेड सुपर जायंट जेके वॾा सितारा आहिनि, उहे जेको सिज खां बि 10 भेरा वॾो ऐं ॻोरो हूंदो आहे, ॿिए कंहिं पाण खां बि वॾे तारे सुपरनोवा सां टकराइजी वॾे धमाके सां फाटी ख़तमु थी वेंदो आहे। हिन तारे जो बाक़ी बचियल मवाद ओचितो ई ओचितो नंढड़ी एराज़ीअ में जंहिंजो क़तुरु फ़क़ति के थोरा किलोमीटर हूंदो आहे उन में किरी पवंदो आहे। सुपरनोवा बि हिकु क़िस्म जो धमाका खेज़ तारो हूंदो आहे जेको पंहिंजा के हिसा धमाकनि सां फाड़े खिला में छॾींदो रहंदो आहे। रेड सुपर जायंट स्टार जॾहिं सुपरनोवा सां मिलंदो आहे त तमामु वॾे धमाके सां उहे न्यूट्रॉन स्टार में या ब्लैक होल में तब्दील थी वेंदा आहिनि। हीउ जेको ब्लैक होल आहे इनखे ऊंदाहूंगार चइजे थो। इहो एतिरो त हींअर ताईं मिस्टीरियस आहे, इन जा अञा राज़ जेके आहिनि उहे साइंसदाननि खां ॻुझा आहिनि, पर एतिरो हिन जे बारे में मालूम कयो वियो आहे त इहो एनर्जीअ खे बि जेकर हिन जे अंदरि रोशनी वञे त हीउ उन एनर्जीअ खे पिणु ख़तमु करे छॾींदो आहे, खाई छॾींदो आहे। हिन में का बि शइ जेका आहे उहा अंदरि ही ब्लैक होल उनखे ॻिही वेंदो आहे। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।